अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं नौशारो फेरोज़ जे ब्यूरो चीफ अली ज़मा कलोड़े जी। ठारू शाह हरीपुर जी रहवासण मिसमात हुरमत सां मीडिया सेंटर ठारू शाह ते सहाफ़िन खे रोईंदे ॿुधायो त राशिद अली बलादी ऐं पुलिस एहलकार इम्तियाज़ अली बलादी असांजे घर में घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजी धीउ गनवा सांद खे अगवा करे विया आहिनि, जंहिंजो केस दाख़िल करण लाइ आऊं ठारू शाह थाणे ते आयुसि, पर पुलिस केस वठण खां खुतो जवाब ॾेई छॾियो। असां IG सिंध ऐं SSP नौशारो फेरोज़ खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त मुंहिंजी धीउ गनवा सांद खे अगवा कंदड़ पुलिस एहलकार इम्तियाज़ बालादी ऐं राशिद बालादी जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई करे असांखे पंहिंजी धीउ वापसि कराए ॾिनी वञे। हिन वधीक इहो बि चिताव ॾींदे चयो त इंसाफ़ न थियो त असां सभु घर भाती ठारू शाह थाणे जे अॻियां पाण साड़ींदासीं, जंहिंजा ज़िम्मेवार पुलिस एहलकार इम्तियाज़ बालादी राशिद बालादी हूंदा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।